दोस्तों अव्हांखे भलीकार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। अॼु असांजो वीडियो हिकु सुहिणी मनमोहणी सुंदरी जे बारे में आहे। सोनिया हुसैन बुखारी जेका हिकु सिंधी फैमिली सां तालुक़ रखंदड़ पाकिस्तान ड्रामा इंडस्ट्रीअ जी अदाकारा आहे। उन खां अलावा सोनिया हुसैन खे पाकिस्तान जी प्रियंका चोपड़ा भी चयो वेंदो आहे। वीडियो शुरू करण खां पहिरीं अवां दोस्तनि खे गुज़ारिश कयूं था असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। सोनिया हुसैन बुखारी जेका पाकिस्तान ड्रामा इंडस्ट्रीअ जी हिकु सुपरस्टार, फिल्म स्टार, टीवी होस्ट, मॉडल ऐं वीजे आहे। सोनिया हुसैन जो ताल्लुक़ हिकु सिंधी फैमिली सां आहे। सोनिया हुसैन जो जनम कराची शहर में रहंदड़ हिकु सिंधी फैमिली में 15 जुलाई 1991 में थियो। सोनिया हुसैन बुखारी जो वालिद हिकु बिल्डर आहे ऐं उन खां अलावा सोनिया हुसैन बुखारी जी ॾाॾी हाउस बिल्डिंग फाइनेंस डिपार्टमेंट में चीफ मैनेजर हुई। सोनिया हुसैन जे ख़ानदान में वालिद, वालदा, 2 भेणूं ऐं हिकु भाउ आहे। हिन पंहिंजी तालीम कराची यूनिवर्सिटीअ मां हासिलु कई। सोनिया हुसैन पंहिंजे शोबिस कैरियर जी शुरूआति 2011 में ड्रामा दरीचा में हिकु सपोर्टिंग रोल सां कई। उन खां पोइ हिन मुख़्तलिफ़ ड्रामनि में लीड रोल कया जेकी पाकिस्तान ड्रामा इंडस्ट्रीअ में तमामु मक़बूल रहिया, जहिड़ोकि मुझे संदल कर दो, मैं हारी पिया, मेरे हमराही, शिकवा, मरासिम, निकाह, फरवा की ABC, नाजो, सुर्ख जोड़ा, किसे चाहूँ, हासिल। ऐसी है तन्हाई ड्रामे में सोनिया हुसैन जे रोल पाकीज़ा इस्लाम के तमामु घणो साराहियो वियो ऐं लक्स स्टाइल एवॉर्ड में बेस्ट एक्ट्रेस लाइ नॉमिनेट कयो वियो। उन खां पोइ ड्रामा मेरी बहन मेरी दीवानी, नदामत, उम्मे कुलसूम, शहरयार शहजादी, आंगन, रोग, डोंट जेलस, ससुराल के रंग अनोखे, तीसरी मंजिल, मेरे हरजाई ऐं खोड़ सारनि ड्रामनि में कमु कयो। अॼुकल्ह चोलिस्तान जी सक़ाफ़त ते हलंदड़ ड्रामो आहे मोड़ मुहारा। ड्रामनि सां गॾु सोनिया हुसैन बुखारी फिल्मुनि में भी कमु कयो आहे। हिन जी पहिरीं फिल्म 2015 में रिलीज़ थी जंहिंजो नालो हुयो मूर। उन खां अलावा 2018 में फिल्म आज़ादीअ में एज़ अ हीरोइन कमु कयो। सोनिया हुसैन बुखारीअ जे ईंदड़ फिल्मुनि में आहिनि टिच बटन, सॉरी, अ लव स्टोरी, लफंगे। जी दोस्तों, ही हुई शॉर्ट बायोग्राफी हिकु सिंधी शख्सियत जी जेका पाकिस्तान उर्दू ड्रामनि ऐं फिल्मुनि जी हिकु सुपरस्टार आहे। उम्मीद आहे अव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। वधीक सिंधी शख्सियतुनि जे बारे में ॼाणण लाइ पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु लिखो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी, लख थोरा, सलाम, जय झूलेलाल।